सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगी छोरा ज़ुल्म थियो, क़ाल थियो, असां थियो सोचियो बि न हो त इहे ज़ालिम ईअं कंदा। मामा ज़ुल्म त अञा हाणे थींदो, असां मां जेको पुछंदो उहो मारे वेंदो। असांखे कहिड़ो लाचार आहे पुछण जो, ॿुधो नथो, मिठी बि माठ त मुठी बि माठ। तव्हां पंहिंजे रहस्य नाहक खून ते बि न ॻाल्हाईंदव। माई असांखे मञणो थोरी आहे जो कमाल खान जे साम्हूं वञी बीहंदासीं। जेकॾहिं तूं कमाल खान जे साम्हूं न थींदे छा तुंहिंजी मौत टरी वेंदी? अञा 2-3 ॾींहं जीअण जो आसरो आहे। कमाल खान जे अॻियां वियुसि न तूं मूंखे पूरो करे छॾींदो। पोड़ो त मौत खां केॾो थो डिॼी। मामा असां त मौत खां डिॼूं था, छा तूं मौत खां कान थी डिॼी? ख़ौफ़ त मौत जो थींदो आहे, पर उहा हिकु न हिकु ॾींहुं त अचणी आहे। पोइ माण्हू लिकी त कोन थो सघे। जेकॾहिं न तूं हेॾी दिलेर आहीं पोइ वञी कमाल खान जो मुक़ाबिलो कर। जेकॾहिं असांजे त हीरो जी ॻाल्हि हुजे न त असां सभु मर्द ऐं औरतूं वञी हुनजो मुक़ाबिलो कयूं हा। मां सम्झां थो त हिनखे कमाल खान जे साम्हूं मैदान ते लाहिणो ई पवंदो। आस्ते आस्ते छोरा, कमाल खान जो हाणे नालो बि न खणिजो। जेकॾहिं इहा ख़बर हुन ताईं पहुती न त असांखे चीरे पाड़े फिटो कंदो। तूं सही पियो चई, हाणे माण्हू कमाल खान जे पाछे तां बि भॼी पाखो करे। तोखे भाउ सां गॾु हितां निकिरी वञणो खपे हा। ही ज़ालिम तुंहिंजे मथां वॾा ज़ुल्म कंदा। मां कमाल खान जे मौत ताईं हिते तरसियल हूंदसि। उनखे जेतिरा बि ज़ुल्म करणा आहिनि न भले करे। केरु आहे जेको कमाल खान खे मारींदो? हू सभिनी खां वधीक ताक़तवर बणिजी वियो आहे। हू हितां जे माण्हुनि खां ॾाढो आहे, पर कुदरत वारे जी ज़ात खां ॾाढो न आहे। कालू अति हिते रहण जो इरादो करे छॾियो आहे, पोइ वधीक इन मथां ज़ोर न रख। ठीकु आहे आमिर, मां तोखे 2-3 लख ॾियां थी, तूं पंहिंजे नंढड़े खे वठी हितां निकिरी वञ। ही ज़ालिम तोखे बख़्श कोन कंदा। न जी जान, जेकॾहिं तूं हिन घर ऐं ॻोठ खे छॾणु नथी चाहीं त पोइ असां बि हितां कोन वेंदासीं। जेको मुक़दर में लिखियलु हूंदो उहो ई थींदो। कमाल तोखे अज़ियतूं ॾेई ॾेई मारे छॾींदो कालू। जेकॾहिं जीजा तूं वञी हा त पोइ थी सघे थो त मां बि हितां हलियो वञा हा, पर हाणे न। हाणे मां कमाल खान जो अंजाम पंहिंजी अखियुनि सां ॾिसी पोइ ई वेंदुसि। जॾहिं सभिनी इहो इरादो करे छॾियो आहे पोइ मां बि हिते रहंदुसि। बाबा पर मूंखे बि जीजा वटि छॾ। जीजा अकेली हूंदी त मां हिन सां गॾु हूंदुसि। हा छोटू, तोखे मूंसां गॾु ई रहणो पवंदो। कालू हुकुम जीजा। तूं कमाल खान जी हा में हा मिलाए ऐं उनजी मुखालफ़त न कजांइ। बसि मौत अचण जो इंतज़ारु कंदासीं। बाबा खां पोइ मूंखे वारिस जो सहारो हुयो। हाणे त सफ़ा अकेली थी वई आहियां, जीअं त कंहिंजे सहारे जे। केरु आहे जेको मूंखे सहारो ॾींदो? ज़ाहिर बि मूंखे ख़ुदकुशी करणी पवंदी। न कुंज, तूं ख़ुदकुशी नथी करे सघीं। तोखे ज़िंदा रहणो आहे। ज़िंदा रही करे हिन ज़ालिम जी मौत खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसणो आहे। मालिक साईं असांजो ज़रूरु इंसाफ़ कंदो। बाबा साईं, हिननि जी लापरवाही जे करे ओठो रॿनि खे आज़ादु कराए वियो। बाबा साईं, असां त सोचियो होसीं त न ओठे खे रॿनि सां गॾु ॿधी छॾींदासीं। बाबा साईं, असां त सोचियो होसीं तूं मोटी अची असांखे शाबाश ॾींदे। हाणे शाबाश मिली वई, ख़ुशि थिए। अकुल कोको त न आहे तुंहिंजे दिमाग़ में ठोकिया। जॾहिं मूं तव्हांखे चयो हो त तंहिंखे ॾिसण सां बंदूक खणी छॾियो त पोइ तव्हां इहो छो छॾे ॾिनो? बाबा साईं, ओठो हिननि खे बेवकूफ़ बनाए वियो। ओठे सां गॾु रॿनि बि आज़ादु थी वियो आहे। हाणे इहे ॿई असां लाइ ख़तरो बणिजी सघनि था। इन करे मोहब
ओठे ऐं रबन खे ख़तमु करणु तुंहिंजो ज़िम्मो आहे। बाबा साईं, इन कमाल खान जी दुश्मन असांजी किचीअ में पइजी वई। उहो जेको असांजो वॾे में वॾो दुश्मन हुयो उहो मारिजी वियो, जंहिंखां असां ख़ौफ़ ज़्यादा हुयासीं। बाक़ी हल्का फुल्का रहिया आहिनि उहे बि, उन्हनि खे लेटाइण में देरि न कबी। बाबा साईं ओठो बि हल्को न आहे, हू वॾो ख़तरनाक माण्हू आहे। बाबा साईं, हल्को त असां रबन खे बि कोन वठंदासीं। जेकर उन्हनि असांजे ॻोठ जो रुख कयो न, उन्हनि खे ज़िंदा कोन छॾींदासीं। असांजे विच ॻोठ मां हू रबन खे छॾाए वियो आहे, पोइ असांजे ॻोठ ॾे कहिड़ो रुख कंदा? इहा ग़लती उनजी आहे बाबा साईं। ग़लती तव्हां मां भली कंहिंजी बि छो न हुजे, पर नालो मुंहिंजो ख़राबु थींदो। इन करे दुश्मन खे को बि मौक़ो न ॾिजे। जेकॾहिं तव्हां दुश्मन ते रहम खाईंदो, हू तव्हां ते कॾहिं बि रहम न खाईंदा। इन करे चवां थो त जेके ॿ टे दुश्मन बचा आहिनि उन्हनि जो सफ़ायो कंदो, पोइ ई असां सुकून जो साहु खणी सघूं था। उन्हनि दुश्मननि खां तव्हां बेफ़िक्र थी, उन्हनि खे आउं तड़े कढंदुसि। इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे। कोठा असांजो पहिरियों निशानो हूंदो कमाल खान। जेकॾहिं असांखे रेस गफ़ार खान जे खून सां इंसाफ़ करणो आहे न, त पोइ हिन कमाल खान खे मारणो ई पवंदो। इन वक़्तु हाकिम खान कमाल खान खे ॿुधाए छॾियो हूंदो त असां सभु आज़ादु आहियूं। इन करे कमाल खान जो समूरो ख़्यालु तो तरफ़ ऐं मूं तरफ़ हूंदो। मञा थो त कमाल खान हिन वक़्तु होशियारु थी वियो हूंदो ऐं असांखे मारण जी प्लानिंग बि कंदा हूंदा। त पोइ छा असां उन्हनि जे ख़ौफ़ खां घर में लिकी वियूं? लिकण जी ॻाल्हि मूं लाइ कई, पर उन्हनि जी शैतानी चालनि खां असांखे होशियारु रहणु घुरिजे। जीअं उन्हनि गफ़ार खान खे धोखे सां मारे छॾियो आहे, ईअं हू असांखे बि मारे सघनि था। ॿई शैतानी दिमाग़ जा मालिक आहिनि, उन्हनि जी चालुनि खां असांखे होशियारु रहणो पवंदो। जॾहिं तव्हां उन्हनि जे धोखे खे सम्झी विया आहियो त पोइ उन्हनि जी हर चाल खां परे रहो। भले हू तव्हांखे भले साईं ते हथु रखी एतबार ॾियारण, पर पोइ बि उन्हनि ते एतबार न कजो। हा मीरा, जेकॾहिं असां उन्हनि मथां एतबार कयो न, त हू असांखे माराए छॾींदा। रबन पहिरियां असांखे इहा जांच करणी पवंदी त हाकिम खान ऐं कमाल खान जो अॻियों क़दम कहिड़ो आहे। गफ़ार खान जी मौत खां पोइ आख़िर हू छा करणु चाहींदा? कमाल खान त ॻोठ जो चङो मुड़ुसु थी वियो ऐं गफ़ार खान जी सॼी मिल्कियत हुनखे मिली वई। ॿियो हुनखे छा थो चए? कमाल खान जूं नज़रूं अञा अॻिते आहिनि। हू माठ करे विहण वारो न आहे, हू तमामु घणो अॻिते वञणु चाहे थो। मूं सोचियो हुयो त कमाल खान होश विञाए अची मूं मथां बीहंदो, पर कल्ह खां वठी हिन घर ॾांहुं रुख ई न कयो अथसि। पंहिंजे भाउ खे मारियो अथसि। थी सघे थो त शर्मसारी मां तव्हांजे साम्हूं अचणु न चाहींदो हुजे। जंहिं भाउ पंहिंजे हथनि सां भाउ खे मारियो हुजे, उन जे अखियुनि में शर्म बाक़ी हूंदो? जीजा, पोइ छो न थिए ॾे अचे? जेसीं ताईं ॿाहिरि जा मसइला हल न कंदो ऐं पूरे ॻोठ वारनि जे मथां पंहिंजी दहशत न फैलाईंदो, तेसीं ताईं हू घर जो रुख कोन कंदो। मां नथो चाहियां त हू ज़ालिम इन घर में अचे। अदा साईं जी समूरी मिल्कियत उनखे आई, पर ही घर असांखे बख़्श करे। फ़िलहालु तोखे ऐं मूंखे ख़ामोश रहणो आहे। जेकॾहिं हू असांजे मथां ज़ुल्म बि करे थो न, तॾहिं बि असांखे ख़ामोश रहणो आहे। जेकर हू असांजी इज़त थो करे, तॾहिं बि ख़ामोश रहंदासीं। साईं जे कातिल खे साम्हूं ॾिसी ख़ामोश रहणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे अदी। तूं छा थो सम्झी त मां साईं जे कातिल खे बर्दाश्त करे सघंदसि? पर दिलि जे मथां पथर रखी असांखे ख़ामोश रहणो पवंदो ऐं अदा मुनासिब वक़्त जो इंतज़ारु करिणो पवंदो। जीजा, हू त तव्हां मथां वॾा ज़ुल्म कंदो। थी सघे थो ईअं न थिए छोटू, हू वॾे साईं खे मारे चुको आहे। हाणे हू असांजी दिलि खटण जी कोशिशि कंदो। ज़ालिम आहे अदी, ज़ुल्म करण खां किथे थो मुड़े। पोइ उन जा सभई ज़ुल्म असांखे साड़ा पवंदा मुंहिंजा भाउ।
वॾे रेस पूरी ज़मीन असांजे नाले कई आहे। पोइ तूं छा थो सम्झी कमाल खान छा असांखे विराए ॾींदो? जेकर हिमत कंदासीं छो न मिलंदी। रमो तूं सही थो चईं। रेस वॾे जी ज़मीन सां ॻोठान खे मिली पए पोइ त हर को 10 जरेब जो मालिक थी वेंदो ऐं सॼे ॻोठ जी गुरबत ख़तमु थी वेंदी। इहा ॻाल्हि मां बि सोचां पियो त गुरबत ख़तमु थी वेंदी, पर इहा ॻाल्हि कमाल खान सां जेको बि कंदो कमाल खान हुनजो घाटो बणी छॾींदो। लाज़मी न आहे को हिकु वञी रस कमाल खान खे चवे असां पाण ॻोठ वारा सभई गॾिजी सलाह कंदासीं, हूअं बि सॼे ॻोठ वारा वतूं था घिटियुनि में रुलंदा। इन खां सुठो आहे हिकु जॻह ते गॾु थियूं। जेकर हिन ॻाल्हि जी ख़बर कमाल खान खे पई त उनजे अंजाम जी ख़बर त अॻे आहे छा थींदो। इहा मीटिंग असां ॻोठ वारनि खां लिक छप में कंदासीं। सभिनी ॻोठ वारनि खे उन ज़मीन जी लालच बि आहे। हर हिक खे 10 जरे मिली पिया, उनजी क़ीमत 1.5 करोड़ थींदी। पोइ सोच 1.5 करोड़ लाइ कहिड़ो न गॾु थींदो। लालच जे करे सभु ॻोठ वारा मरण लाइ तयारु थी वेंदा। हाणे ईअं था कयूं, हली सभु ॻोठ वारनि सां मिलूं था, पोइ राति जो हिकु जॻह ते वेही सलाह कंदासीं त पाण खे छा करणु घुरिजे। पोइ हलूं था, इहा ॻाल्हि ॻोठ वारे दिमाग़ में विहारियूं था। अचु हाकिम खान, मां चाहियां थो तूं हींअर मुंहिंजो ताप खे निकिरी अच। किथे गफ़ार जी आहे? मूंखे माराइण जो प्रोग्राम त न ठाहियो अथव। हाकिम खान तूं मुंहिंजी ताक़त आहीं त पोइ मां तोखे माराए पाण खे कमज़ोर थोरी कंदुसि। ठीकु आहे कमाल खान, कलाक वधि तर्स त पोइ मां अचां थो तव्हांजे तरफ़। मूंखे इंतज़ारु आहे। हाकिम खान में वरी कहिड़ो कमु फाथो अथव बाबा साईं? इहे वॾनि जा कम आहे, तूं हिनखे छॾ। मां तोखे हिकिड़ो ॿियो कमु ॿुधायां थो। जी बाबा साईं, हुकुम कयो। अदा सभिनी खे लालच ॾेई ऐं सभिनी ॻोठ वारनि खे मुंहिंजो दुश्मन बणाए वियो आहे। बाबा साईं, ॻोठ वारनि में एतिरी हिमत ई न आहे जो तव्हां सां दुश्मनी कनि। इक़बाल जेका लालच हूंदी आहे न, उहा गिदड़ खे शींहुं बणाए छॾींदी आहे। तव्हां सही आहे बाबा साईं। रईस जेका ज़मीन ॻोठ वारनि में विराए वियो आहे। हा सोडर, हाणे हिन ॻोठ वारनि जे दिमाग़ में इहा हवा फिरंदी हूंदी त जेसि ताईं इहो कमाल खान मरे नथो तेसि ताईं इहा मिल्कियत असांखे कोन मिलंदी। जेकॾहिं ॻोठ वारनि ज़मीन जो हिसाबु लॻाइनि त हिक हिक जे हिसे में 10 खां 15 करोड़ जी ज़मीन ईंदी। इन जे करे जेकॾहिं ॻोठ वारा सभु पाण में गॾिजी विया न त पोइ मूंखे मारण में देरि कोन कंदा। तेसि ताईं तव्हां ॿिन्ही जो इहो कमु आहे ऐं पाण सां गॾु हेबत खे बि चई छॾियो। तंहिं करे तव्हां ॿई हेबत 24 कलाक ॻोठ वारनि ते नज़र रखो। तव्हांजो इहो ई कमु आहे। तंहिं करे तव्हांखे चवां थो त हुनजे दिमाग़ मां इहा हवा ई कढी छॾियो, इहो लालच जो भूत कढी छॾियो। हिन ॻोठ वारनि खे मां पंहिंजे जुते जी नोक ते रखंदुसि। खणी चो हिन वक़्तु ओठो असांजो साथ ॾे पियो, पर रबन तूं छा थो सम्झी त ओठो एतबार जे क़ाबिल बणिजे पियो? इन वक़्तु ओठे जा ऐं मुंहिंजा दुश्मन साॻा आहिनि। इन करे ओठे मुंहिंजो साथ ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। जेकॾहिं असां हिन दुश्मन खे ख़तमु करण में कामयाबु थी वञूं था त पोइ जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त थी सघे थो त ओठो बाक़ी ज़िंदगी अमन वारी गुज़ारे। जेकर ईअं थिए थो त पोइ बहितरु आहे रबन, पर किथे इहो ओठो अॻिते हली तोसां गद्दारी त कोन कंदो? जॾहिं माण्हू जो मक़सदु हिकु बणिजी वेंदो आहे न त उहो पंहिंजे साथियुनि खे कॾहिं बि धोखो न ॾेई सघंदो। हिन वक़्तु ओठे जो ऐं मुंहिंजो मक़सदु साॻियो आहे। खणी जो ओठे जी मुंहिंजी शुरू खां वठी दुश्मनी रही आहे, पर असांखे वधि में वधि नुक़सानु इन कमाल खान ॾिना। हा रबन, जेकर ओठो ॾोही आहे ऐं तूं दरगुज़र करी थो त उनखे इन जी सज़ा कुदरत वारो पाणी ॾींदो। मेरा मूं ओठे खे सची दिलि सां माफ़ु करे छॾियो आहे। जेकॾहिं बाबा खे माराइण में उन जा हथ आहिनि त असां ॿिन्ही खे बचाइण में बि ओठे जा ई हथ आहे। जेकॾहिं असां ईअं ज़ाती दुश्मनी में घिरिया रहंदासीं न त पोइ कॾहिं बि असां पंहिंजे मक़सद में कामयाबु न वेंदासीं। इन करे हाणे असांखे पंहिंजा ज़ाती मफ़ाद विसारे उन्हनि ज़ालिमनि जे ख़िलाफ़ु उथी बीहणो आहे जेके असांजी क़ौमी मफ़ाद खे नुक़सानु पहुचाइनि। रबन, ख़ुदा कंदो त हाणे हर माण्हू खे इहा सम्झ अची वेंदी त असांजी ताक़त असांजी वधी में आहे। ज़ाती दुश्मनियूं असांखे कमज़ोर पियूं बणाइनि। तूं वञी थो बिलाल, मूंखे पूरी पक आहे त कमाल खान जा माण्हू तुंहिंजी रस्ता रोक कोन कंदा। जेकॾहिं हू पकड़े तोखे होॾां खणी था वञनि त कमाल खान जे साम्हूं बेखौफ़ थी तूं वञिजा ऐं उते वञी कमाल खान सां मुंहिंजी ॻाल्हि करे जा। ठीकु आहे अदा, ख़ुदा कंदो त मुंहिंजे रस्ते में कोन ईंदा। त पोइ निकिरण जी कर, कमु थी वञे त मूंखे फ़ोन करे ॿुधाइजांइ। मां बोरिंग वारे नंबर ते तुंहिंजो इंतज़ार में हूंदुसि।
ठीकु आहियां। ॻाल्हि तव्हां वॾे कम जी कई आहे पर त कमाल खान जॾहिं बागू जे वाता असां उन्ही जो शिकार कीअं कढंदासीं? चाचा पूरो ॻोठ गॾिबो न, कमाल खान अकेलो छा कंदो? सभिनीनि जे गॾिजण सां कुझु कोन थींदो, पर सभई कमाल खान जे साम्हूं ताक़त सां बीहंदा, पोइ कमु थींदो। भले सभु गॾु थियो पर जॾहिं न कमाल खान अची वियो कोई ॻोल्हे हथ न ईंदो ऐं कमाल खान जा हथ बाबा जे कननि में हूंदा। अरे छोरा मुंहिंजे कॾनि में छो? उहो इन करे जो तूं भॼी न सघंदे, ॿियो कमाल खान कंहिंजे कननि में हथ विझंदो? अरे छोरा इन कम में खतरो आहे, असां तोपा कई तोपा तोपा। किरोड़ रुपए जी ज़मीन मिलंदी, पोइ खतरे खे त मूं ॾियणो पवंदो न। थोरो सोच चाचा, सोच, अकुल का कमु वठ। तव्हां ॿई ॻोठ वारनि सां मिलो, ॾिसो त उहे छा था चवनि, असां तव्हां सां गॾु आहियूं। ज़मीन रुगो मूंखे थोरे मिलंदी, सभिनी खे मिलंदी, पोइ सभई गॾिजी थोरी कोशिशि कयो। कुझु माण्हुनि खे असां राज़ी था कयूं ऐं कुझु माण्हुनि खे तव्हां राज़ी कयो, पोइ सभु हिकु जाइ ते गॾिजी सलाह कंदासीं। ठीकु आहे जहांगीर, तव्हां ई कोशिशि कयो ऐं असां बि कोशिशि कयूं था। ख़ुदा कंदो त सभु ॻोठ वारा हिकु जाइ ते गॾु थी वेंदा। वरी कहिड़ो मसइलो आहे कमाल खान जो ॻाल्हियुनि लाइ मूंखे हिते घुरायो अथई? हाकिम खान 2-3 मसइला आहिनि, को हिकु हुजे हा न त मां हुन सां मुंहुं ॾेई वञा। जेकॾहिं को बि वॾो मसइलो आहे त पहिरियों उन जी मूं सां ॻाल्हि कर। अदा जेको चई वियो आहे त मां पंहिंजी ज़मीन ॻोठ वारनि खे लिखी ॾिनी आहे, वाकई इहो सच आहे। अदा सही पंहिंजी ज़मीनूं ॻोठां जे नाले करे वियो आहे, त पोइ वॾो मसइलो इहो आहे, पहिरियां इहो सोच त हिन जो हल छा थी। कमाल खान पोइ तूं त कंगाल बणिजी वेंदे। न करे हाकिम खान, तोखे मूं सलाह लाइ हिते घुरायो आहे। कमाल खान पहिरियां त तूं इहा जांच कर, इहा लिखत कहिड़े वकील जे हवाले करे वियो आहे? हुन वकील खे मां सुञाणियां थो, हिनखे मां ॿधी ते खणी थो अचां, पर थोरो इहो सोच त हिन लिखत खे कीअं मिटाइजे। कमाल खान पहिरियां त तूं हिन वकील खां ॿी लिखत ठाराए वठ ऐं उन खां पोइ उनखे 10-15 लख ॾेई छॾ जे हू ॿी लिखत तयारु करे वठे। हाकिम खान मां सोचां थो त मां कंहिं डॉक्टर सां मिलां ऐं हुन खां सर्टिफिकेट कढायां, जंहिंमें इहो ॼाणायां त अदा जो दिमाग़ी तवाज़ुन ठीकु न हो, हुनखे दौरा पवंदा चराइप जा। इन करे अदा साईं पंहिंजो पाण खे पिस्तल हणी ख़ुदकुशी करे छॾी, मारे छॾियो पाण खे। कमाल खान जेकॾहिं पहिरियां इहो सर्टिफिकेट असांखे मिली थो वञे त पोइ रेस गफ़ार खान जूं समूरियूं लिखतियूं नाकाम थी वेंदियूं, छो त कमाल खान चरे माण्हू अची का बि लिखत कम जी न आहे हूंदी। इहो मसइलो हल थी वेंदो हाकिम खान, बाक़ी हिकु ॿियो मसइलो आहे जंहिं ते असांखे सलाह करणी आहे। हिते पंहिंजी इजाज़त सां ॻोठ में दाख़िल थियो आहीं? इजाज़त छा जी? मां को कमाल खान जो दुश्मन थोरी आहियां जो मूं मुंहिंजा ख़तरो आहे। छा तूं हिते ओठ लाइ जासूसी करण न पहुतो आहीं? इहा तुंहिंजी ग़लतफ़हमी आहे त मां ओठे जी जासूसी करण आयो आहियां। पोइ पंहिंजो कमु ॿुधा। वारिस जे घर वञा पियो, छोकिरी अकेली आहे। अड़े हेॾे उन सां तुंहिंजो कहिड़ो रिश्तो? हू तुंहिंजी भेण थिए या सौट थिए? अदा ओठे मोकिलियो आहे। पोइ सिधी ॻाल्हि कर न, तोखे हिते ओठे मोकिलियो आहे। ऐं बता हाणे हिन जो छा कजे? हिन खे रेस कमाल खान वठी वञो, जेको बि हुकुम ॾींदो न उन ते अमल कंदासीं। हिते मुंहिंजी सुञाण नथी हले, हिते कमाल खान जो हुकुम हलंदो आहे। लो वरी खां हले गयासीं। सुलक्षणी जॻह खपाइण जी हाणे का बि ज़रूरत कोन्हे, तूं सिर्फ़ु हिकु ॿ ॾींहुं सब्र कर। 2 लख ते छा तोखे मां 10 लख रुपया करे ॾींदुसि। 10 लख हाणे ॾींदे छा आसमान तां तुंहिंजी झोली में पैसा किरंदा छा? रईस गफ़ार खान मरण खां पहिरें ॾाजरे मुंहिंजे नाले ते ज़मीन करे वियो आहे। पोइ तूं उहा ज़मीन खपाईंदे? हा, पर उनमें थोरो मसइलो आहे। कहिड़ो मसइलो आहे? कमाल खान खां सिर्फ़ु कब्ज़ो छॾाए वठूं। ज़मीन जे लाइ कमाल खान पंहिंजे भाउ खे मारे छॾियो, वरी ज़मीन ख़ाली करे हिननि खे ॾींदो। जेकॾहिं ज़मीन जी ॻाल्हि कंदा न त सभु जा सभु मारंदा, कमाल खान कंहिंखे बि कोन छॾींदो। जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ छा कजे? तूं ज़मीन जे चक्कर में न अच, तूं जॻह खपा, जे न त पोइ शादी ता हथ खण। न शादी ता त कोन खणंदुसि, आख़िर में जॻह खपाइणी पई त उहा ई खपाईंदुसि। सौट ही अञा सोचींदो थो वते, तूं हिनखे छॾ, ॿियो कोई घोट ॻोल्ह। ॿिए घोट खे ॻोल्हण जी का बि ज़रूरत न आहे, मां 2 ॾींहनि में जॻह खपायां थो।
बदी त मना बदी मां 3 ॾींहं इंतजार कोन कंदुमि तोसां शादी थोरी थो कयां जो तूं इंतजार में सही वेठो आहीं ही मुंहिंजी तो ॻाल्हि करे पोइ तो माता सदको बिलाल ॾाढी अचण में देरि करे छॾी किथे कमाल खान वारनि जो रुख त न चढ़ी वियो किथे आई उठा कमाल खान जे ॻोठ तरफ़ निकिरी आयो आहियां वो तुंहिंजी रत जा प्यासा आहे तूं ॾांहुं छो वियो आहे बिलाल खे ॻोठ तरफ़ छॾियोमि त जीअं हू वञी पूंज संभली अचे पर बिलाल अञा ताईं वापसि न आहे आयो वो कमाल खान जे हथां झटिजी वियो हूंदो ओठा तूं वापसि निकिरण जी कर निकिरी अचे रे रब न अञा कलाक खनि इंतज़ारु कंदुसि चइनी तरफ़ खां दुश्मन पखेड़ियल आहिनि ओठा हुननि जो ख़्यालु रख तूं बेफ़िक्र रहो मां राति ख़ैरनि सां पहुची वेंदुसि अदी जेकर तूं इजाज़त ॾी न त मां ओताक तां थी अचां हिन वक़्तु ओताक जे मथां कमाल खान जो कब्ज़ो आहे तूं वेंदे त तोखे बेइज़्तो करे वापसि मोकिलींदा जेसीं ताईं मां ओताक ते न वेंदुसि ऐं कमाल मथां नज़र न रखंदुसि त मूंखे कीअं ख़बर पवंदी त हू हाणे छा करण वारो आहे हू सवाइ ज़ुल्म जे हिते ॿियो छा कंदो मुंहिंजा भाउ हू जेके ज़ुल्म करण वारो आहे असां हुनखे रोके बि त नथा सघूं जीजा कमाल खान जो ज़ालिम माण्हू आहे जेकर तव्हां हुनखे रोकण जी कोशिशि कई त हू तव्हांखे बि मारे छॾींदो हा छोटू उन करे असांखे हाणे ख़ामोश रहणो पवंदो असां पंहिंजो फ़ैसिलो रब ते छॾियो आहे असांजो इंसाफ़ उहो ई कंदो जेको कुझु असां करे रहिया आहियूं तमामु वॾो ज़ुल्म करे रहिया आहियूं कुदरत वारो असांखे कॾहिं माफ़ न कंदो इहो ज़ुल्म असां नाहे कयो इहो कमाल खान जो थियल ज़ुल्म आहे जेकॾहिं कमाल खान जो साथ असां वारो रेस न ॾिया त छा कमाल खान गफ़ार खान खे मारे सघे हा तूं सही आहीं मोहब रईस गफ़ार खान जे क़त्ल में असां बराबरि जा शरीक आहियूं ही क़त्ल सिर्फ़ रईस गफ़ार खान जो न आहे बल्कि पूरे ॻोठ जो क़त्ल आहे जीअं कि हीरो खे क़त्ल कयो वेंदो आहे त उहो क़त्ल सिर्फ़ हीरो जो न पूरी क़ौम जो हूंदो आहे ईअं ई रईस गफ़ार खान पंहिंजी क़ौम जो हीरो हुयो असां उनखे क़त्ल न कयो आहे बल्कि पूरी क़ौम खे क़त्ल कयो आहे कुदरत वारो असांखे कॾहिं बि बख़्श कोन कंदो उनखे असां नाहे मारियो रईस गफ़ार खान जा आख़िरी लफ़्ज़ छा चयल हुया इहो ई त मूंखे मुंहिंजी चाहिल क़ौम मारियो आहे न त कंहिं में ज़रूरत हुई जो रईस गफ़ार खान खे क़त्ल कंदा न त हिन ज़ालिमनि में मूंखे मारण जी सख खोयो सच मोहब रईस गफ़ार खान खे ॻोठ वारनि अकेलो करे छॾियो हाणे उहे ई ॻोठ वारा रत जा ॻोड़ा रोईंदा कमदार कमाल खान उन्हनि मथां अहिड़ा त ज़ुल्म कंदो जो हू सुकून वारी ज़िंदगी हिकु ॾींहुं बि गुज़ारे कोन सघंदा मोहबा पंहिंजे क़िस्मत खे चवनि सालनि में अहिड़ा मुहिबे वतन ऐं क़ौम जा हमदर्द पैदा थींदा आहिनि अफ़सोस पर ही जाहिल क़ौम पंहिंजे हीरोज़ खे सुञाणे नाहे सघंदी ऐं उन्हनि खे ज़ालिम जे विच में छॾे पोइ हटी वेंदा आहिनि जेकॾहिं गफ़ार खान खे ॻोठ वारा साथ ॾिना त गफ़ार खान खे केर बि मारे न पियो सघे घणी देरि थी वई आहे कमाल खान हाणे मूंखे हलणु खपे वञण खां पहिरियों हिकु ॻाल्हि ॿुधियूं आहिनि ओठे खे पाण सां मिलाए छॾ ओठो हिन वक़्तु वञी रबनि सां मिलियो आहे जेसि ताईं असां ओठे खे पाण सां नथा मिलायूं तेसि ताईं असां रबनि ताईं पहुची कोन सघंदासीं कमाल खान तूं बि कोशिशि कर ऐं मां बि कोशिशि कंदुसि पर ओठो असांजे चालुनि खे सम्झी वियो आहे ठीकु आहे ॿई गॾिजी कोशिशि कयूं था जेकॾहिं इहो ओठो हथु मिलाए थो त बि सही आहे जे नथो मिलाए त पोइ रबनि सां गॾु खे बि ख़तमु करे छॾींदासीं बादशाह जो ख़ैर हुजे कमाल खान बिस्मिल्लाह गोर दयाल कहिड़ी ख़बर खणी आई कमाल खान ॻोठ वारनि में मूं हिकु अजीब चुरपुर ॾिठी आहे ईअं लॻे थो त
हू कंहिं मसइले खे हल करण जे लाइ गॾु पिया थियनि। मूंखे ख़बर आहे त हिन वक़्तु ॻोठान जे दिमाग़ में छा थो हले। हिन ॻाल्हि जी तोखे ख़बर पई, हेबत खे छो न पई? थी सघे थो त हैबत जो हुन तरफ़ ख़्यालु न वियो हुजे। इन ॻाल्हि जो हेबत खे ख़्यालु करणु घुरिजे, छो जो हेबत हिन ॻोठ जो आहे। पोइ बि एतिरी लापरवाही? हैबत खे तव्हां चई छॾियो त हू लापरवाही न कंदो। मां हेबत खे चई थो छॾियां, पर तूं बि ॻोठ जे हर माण्हू ते नज़र रख, उन्हनि जी चुरपुर ते नज़र रख। जेकॾहिं ॻोठ वारा किथे गॾु थियनि त हुन ॻाल्हि जी ख़बर मूंखे पवणु खपे। तव्हांखे ख़बर पइजी वेंदी बाबा साईं। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विज़िट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।